1951 ईस्वीअ में ठही तयारु थींदड़ आर्ट फैकल्टी सिंध यूनिवर्सिटीअ जी पहिरीं फैकल्टी आहे। ही फैकल्टी सिंध यूनिवर्सिटीअ जो मुख्य मर्कज़ आहे, जंहिंखे सिंध यूनिवर्सिटीअ जी दिलि सॾियो वेंदो आहे। आर्ट फैकल्टी जो सरसब्ज़ ऐं महकंदड़ माहौल हमेशह पंहिंजे मन खे मोहे विझंदो आहे। ही आर्ट फैकल्टी सिंध यूनिवर्सिटीअ जे पूरे फैकल्टियुनि में चमकंदड़ ऐं महकंदड़ सितारो आहे। फैकल्टी जो पुरअमन माहौल रूह खे रिझाईंदो आहे ऐं हर माण्हू खे मुहबत जी माल्हा पाराईंदो आहे। सुबुह सवेरे पखियुनि जी मिठी ॿोली रूहानी रंग में ज़म करियो छॾे। फैकल्टी में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट मौजूदु आहिनि, जिन में क्रिमिनोलॉजी, सोशियोलॉजी, पॉलिटिकल साइंस, IR, सिंधी, उर्दू, इकनॉमिक्स, इस्लामिक स्टडी ऐं ॿिया केतिरा ई शोबा मौजूदु आहिनि। आर्ट फैकल्टीअ खे सिंध यूनिवर्सिटीअ जी दिलि बि सॾियो वेंदो आहे। फैकल्टीअ में मस्जिद, कैंटीन ऐं लाइब्रेरियूं पिणु मौजूदु आहिनि। आर्ट फैकल्टी में सरसब्ज़ पार्क, महकंदड़ ऐं खुशबूदार गुल, ॿूटा ऐं पथर जा मुजसमा पिणु मौजूदु आहिनि। तारीख़ में ही फैकल्टी मुख़्तलिफ़ मेलनि, मेड़ाकनि, प्रोग्रामनि, सक़ाफ़ती ॾियारनि, मुहबतुनि ऐं साइंस ऐं इल्म अदब जो मुख्य मर्कज़ रही आहे। अॼु बि ही फैकल्टी इल्म ऐं अदब जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में भरपूर किरदारु अदा करे थी। फैकल्टी में मौजूदु शेख अयाज़ ऑडिटोरियम पंहिंजो मटि पाण आहे। फैकल्टी में मौजूदु गुल जॾहिं पंहिंजी खुशबू सुबुह जो घुलंदड़ थधिड़ी हीर में मिलाईंदा आहिनि त फैकल्टी जन्नत जे बाग़ीचे जो ॾेख ॾिए थी। फैकल्टी में सरसब्ज़ पार्क बि सिंध जी सक़ाफ़ती सेज मिसल आहे। बरसाति जे मौसम में फैकल्टी दिलफ़रेब अंदाज़ सां केतिरनि जूं दिलियूं फुरे खेनि पंहिंजे आगोश में आराम बख़्शे थी। सियारे जूं सर्द हवाऊं हिन फैकल्टी खे अञा वधीक निखारींदियूं आहिनि। पिरीअ जो शहर जाम शोरो ऐं दिलि फुरींदड़ आर्ट फैकल्टी हर माण्हूअ खे मुहबती जाम प्यारे मस्तु बणाइनि था। साजिद बालादी सां गॾु आर्ट फैकल्टी सिंध यूनिवर्सिटी जाम